नादरीन इन वक़्ति ताज़ा तरीन ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जे बानी ऐं सिंध जे नाले वारे अदीब मुहक़क़ लेखक ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो पारखो ऐं सिंधी ॿोली जे ॾाहे दानिश्वर डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी जी यादि में मोहब्बतियन जो मेड़ाको जे उनवान सां हिकु अदबी वहक बुलड़ी शाह करीम में थी। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सीनियर सहाफ़ी श्यामलाल चंदानी, सीनियर सहाफ़ी लेखक अदबी शाख बुलड़ी शाह करीम जे जनरल सेक्रेटरी ऐं अदीब ओस्मान पंवर, सीनियर सहाफ़ी जमील मेमण, अदीब मुहक़क़ लेखक मियाँ मीर मोहम्मद खान चांडियो, साईं नियाज़मंद, साईं दीदार मंगसी, नूर मोहम्मद कोरेजो, नाज़ अब्दुल ख़ालिक मेमण, मोहम्मद सूमार सिंधी, पीपी तालका सदर डॉक्टर मोहम्मद अयूब जत, आज़म भट्टी समेत वॾे अंग शिरकत कई, जिन डॉक्टर इब्राहिम सिंधी जे इल्मी ऐं अदबी ख़िदमतनि ते हिन खे ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त डॉक्टर सिंधी आशिक़ लतीफ़ हो जे पूरी ज़िंदगी तहक़ीक़ ऐं तरवीज में गुज़ारी।